ही मुखे यो त ॿुधा त असां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो असांजे मथां अची पुलिस जो छापो हणायो अथई। असां कहिड़ा थाणे लिकाया आहिनि जो बग़ैर ॿुधाइण जे घर में अची दाख़िल थिया आहियो। असांजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे, न की आगे गिरफ़्तार करण आया आहियूं। सूबेदार साहब जी जानू वञनि सिपाहियुनि खे चओ अंदरि तलाशी वठनि त वली दादा भेण अंदरि आहे या न। सिपाहियो वञो तलाशी वठो। सर वो आयत काने ॿुधायो छोरीअ खे किथे लिकायो अथव? सूबेदार साहब हाणे उहा छोकिरी असांजी इज़त आहे, इज़त। वली दाद वारनि सां हुनजो को बि वास्तो कोन्हे। साण तूं घणो सियाणो न थिया ज़ाला, एतिरो ॿुधा छोरी किथे आहे? जानू असांजे तुंहिंजे विच में एतिरी दुश्मनी न आहे जो नंग कढाए था। कन खोले ॿुधी छॾ जानू, जेकॾहिं असांजे नंगनि में हथ विधोई न त ज़िंदा तूं बि कोन बचंदे। तूं जानूअ खे त धमकी ॾी, तो ख़बर न आहे जानू जिन अथई जिन, जंहिंजे पोयां पवंदो आहे न उनखे जा मारींदो आहे या खारींदो आहे। जानू अञा हिकु घर आहे, छोकिरी जेकॾहिं हिते न आहे त वलीदा जे घर ज़रूर हूंदी। तो भले सूबेदार अचो वलीदा जे घर था ॾिसूं। हलिया अचो। ये पुलिस उता खां फिरंदी ऐं तूं विची घिटे सां वञी वली दादा जे घर मां राणीअ खे कढी निकिरी वञ। जेकॾहिं पुलिस असांजा नंगा कढिया न असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदासीं। वञ। रबू ये केड़ी मजाक है? राणी तू मुखे गलत पे समझी। बहावल खान जो कमदार पुलिस वठी पियो अचे तोखे गिरफ्तार करण लाइ। जेतिरो जल्द थी सघे राणी निकरण थी कर। पर पुलिस मुखे गिरफ्तार छो कंदी? राणी राणी ही बस करण जो वक्त न है। जॾहिं तुंहिंजा फायर बहावल खान जी इज्जत में हथ विझी सघनि था त पोइ। रबू इहा तुंहिंजी चाल आहे। जेकॾहिं तोखे यकीन नथो अचे न दर ते पुलिस बीठल आहे, वञी ॾिस। जेकॾहिं राणी तूं पुलिस खे हथ अची वई न त न असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल रहंदासीं, न ई वरी तुंहिंजा फायर। केसिताईं पंहिंजे पाण खे ताईं बंदि रखंदा। तूं अच मूंसां राणी। जेकॾहिं पुलिस दर टपी अंदरि अची वई न तोखे कोन छॾींदी। अच राणी। कोई कोने साईं। सर हेडे भी कोई कोने। पर केर कोने बचे? सारे ने कोई। साहब पक्का सां रबू छोरीअ खे कढी हूंदो। मूंसां जल्दी हलो कल चओ जनून ये रबू छोरी निकिरी आहे न मूंखां
त पोइ बकाया जेके सावण जा नंग न घर में उहे कढंदासीं हली। अचो मूंसां साहब, अचो। जानू ही त निकिरी विया, हाणे त पाण खे वापसि हलणो पवंदो। बेज़ार मूंसां गॾु हलणो पवंदी सावण जे घर। बकाया नंग जेके बि घर में हूंदसि न उहे कढिया वठी हलंदुसि वॾे रेट। न जानू न, बहावल खान जी सलाह खां सवाइ मां इहो कदम कोन खणंदुसि। रईस ॿुधाई हे कुझु चवंदो न जेको तव्हांखे मां पियो चवां। जानू सावण वारा ॾोहारी न आहिनि, मूंखे पंहिंजी नौकरी बि बचाइणी आहे। जॾहिं छोरी हथ आई त उनखे वठी हलंदासीं, छाकाणि जो उन जो रिश्तो वलीदाद सां आहे। बाक़ी एतिरो ज़ुल्म मां न कंदुसि, मूंखे मथे बि जवाबु ॾियणो थो पए। अरफेली, तू मूंखे यकीन हुयो त जेसिताईं हिन दिल जी धड़कन हले थी मुंहिंजी अरफेली खे कुझु बि नथो थी सघे, कुझु बि। तू त मूंखे मारे चुको आहीं न, हाणे तोखे पंहिंजो प्यार ॾेखारण जी का बि ज़रूरत न आहे। सिर्फ तोखे ना है मारियो अरफेली, पर मां भी मौत जो मज़ो चखी आयो। असांखे मिलियल ही जिंदगी इन ॻाल्हि जो सबूत आहे अरफेली त हू कुदरत वारो असां ॿिन्ही खे मिलाइण थो चाहे। मोला दादा अरबेली तुंहिंजी आ ऐं तुंहिंजी थी रहंदी। आऊं कंहिं ॿिए जी आहियां, उन जी ज़िंदगी ताईं उहो समझ त मरी चुको आ, तूं उनखे मोली समझ। ॻाल्हि करण में ऐं मारण में दिलि खपंदी आहे। बस तो चयो ऐं हू मरी वियो। अरबेली, जॾहिं तुंहिंजी चाहत में मां पंहिंजो पाण खे मारे सघां थो त पोइ कंहिं ॿिए खे मारण में मुंहिंजा ही हथ छो ॾकंदा। जेकॾहिं तुंहिंजे रास्ते सां ही निकाह थींदो न त कंहिं मासूम जी जान बची वेंदी। जेकॾहिं तुंहिंजो इहो ई ज़िद रहियो न त पोइ इन रब्बूअ जो खून तुंहिंजे गिचे में पवंदो ऐं उन जो कफ़ारो तोखे ई अदा करणो पवंदो। तोखे मञा थो चाचा त रब्बू राणीअ खे पुलिस खां बचाए वठी वियो, पर इहा ख़बर रब्बूअ खे बि हूंदी त पुलिस उन वक्त ई वापस हली वई हूंदी। पोइ अञा ताईं रब्बू राणीअ खे वठी छो नाहे आयो? पुट थी सके थो त रब्बू सां को मसलो थियो हुजे। अमा कहिड़ो मसलो थियो हूंदो? सिधी ॻाल्हि आहे, रब्बूअ खे राणीअ सां मिलण जो को बहानो घुर्जे पियो ऐं उहो अॼु। बस पुट बस, ख़ैर कुझु ॼाण जी एॾो वॾो इल्ज़ाम पंहिंजे सोट ते न हणो। रब्बू मुंहिंजो खून आहे ऐं मुंहिंजो खून एॾो गंदो निकिरे उनखे मां पंहिंजे हथनि सां गोली हणी छॾींदुसि। इहो मां तोसां कसम खणी। कसम खणण खां पहिरियां सोचे वठ चाचा,
रब्बू ही पहिरियों चक्कर न पियो करे, पर अॻ में भी इहा कोशिश करे चुको आहे। राणीअ खे हासिल करण जे लाइ जेको पंहिंजे सौट खे माराइण जी कोशिश करे चुको हुजे, उन मां चङाई जी कहिड़ी उम्मीद रखजे? पुट घर जी इज्जत खे सरेआम बदनाम थियण खां बचाइण जे लाइ रब्बू इहो कदम खयो आहे। जेकॾहिं पुलिस राणीअ खे वठी वञी थाणे में विहारे हा न, तॾहिं बि मुंहिंजी इज्जत महफ़ूज़ रहे हा। पर हिन वक्त रब्बू ऐं राणी न ॼाण त। बस पुट बस, हिन खां वधीक अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजा। पंहिंजे सौट मथां तोखे कुझु यकीन करणो पवंदो। अमा पुलिस मंझंदि जो 2 बजे आई ऐं उन ई वक्त वापसि हली वई, ऐं हिन वक्त अधु राति थी वई आहे, पर रब्बू ऐं राणीअ जो को ॾस पतो बि नथो मिले। न ॼाण त रब्बू राणीअ खे अलाए किथे वठी वियो। इहा मुंहिंजी ग़लती आहे जो मूं रब्बूअ खे चयो त राणीअ खे वठी वञ। मूंखे इहा ख़बर न आहे त तूं एॾो वॾो शकी निकिरंदो। अञा बि ॾोह मुंहिंजो आहे चाचा। जॾहिं बि तुंहिंजे पुट जी ॻाल्हि निकिरे थी त तूं पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी थो छॾीं, पर मां अॼु कसम खणी चवां थो, रब्बू ऐं राणी जंहिं महिल बि घर में आया त इन्हनि ॿिन्ही मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। जानू, तूं ऐं अकबर अॼु जो अॼु निकिरी वञो ऐं वलीदाद सां मिली उनखे मुंहिंजो न्याप पहुचायो। बाल सही तव्हां वलीदाद सां फोन ते बि ॻाल्हाए सघो था। नंबर बंदि अथसि। ऐं जेको नंबर मूं तव्हांखे ॾिनो हो सभु नंबर बंदि अथसि। सरकार हिन वक्त वलीदाद जो मिलण ॾाढो मुश्किल आहे। वलीदाद न ई सही, हुनजो मासाद हबीब, वो तव्हांखे मिली वेंदो। उनखे न्यापो ॾेई चो, जॾहिं न्यापो मिलंदुसि न त वलीदाद जे पेरनि हेठों ज़मीन निकिरी वेंदी ऐं हू गोॾनि भर अची मुंहिंजे साम्हूं किरंदो। ॾिसो था, वञो हींअर जो हींअर हलिया वञो। ठीकु आहे बाबा साईं। हुकुम कयो रुस्तम, ओचितो घुरायो अथव। रब्बूअ जे मुतालिक तव्हां खां कुझु पुछणो हुयो। रबू त मूं वटि कोन आयो आहे। छा ॻाल्हि आहे रुस्तम? खेर त आहे न? अहिड़ी ॻाल्हि नाहे सारंग। काल्ह खां वठी रब्बू घर नाहे आयो। अलाह खेर कंदो। चइनी तरफ़नि खां दुश्मनी लॻी पई आहे, इन्हीअ करे थोरी परेशानी थी पई आहे। थी सघे थो जबल वारनि ना वियो हुजे। उॾां बि जांच लाइ वञा पियो, पर यार तोखे तकलीफ़ ॾिनमि, माफ़ कजा सारंग। इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि यार? अच्छा अच्छी मानी जा ॿ टिकरा खाई वठी मानी ठही। भाॼाई ने छोरे रब्बूअ त असांजी मानी हराम करे छॾी। किथे थी वणे मानी? अदा अलाह रब्बू खे ईमान ॾींदो। जेकॾहिं रुस्तम जो शक सही निकितो त पोइ भाॼाई अलाह ई न कंदो। रब्बू निमक हराम ऐं बेईमान कॾहिं बि कोन थींदो। अदा जेकॾहिं को मसलो हुजे हा न त ॻाल्हि ज़रूर खुले हा। हेॾा सारा 2 माण्हू गायब थी विया, के ॾिठो बि कोन। अदा किथे रब्बू मामाणनि ॾे त कोन निकिरी वियो? भाॼाई ओॾा रुस्तम जांच करे आयो आहे। तॾहिं त रुस्तम जो शक वधंदो थो वञे। किथे सारंग जे तरफ़ त नाहे वियो? चाचा मूं को बि अहिड़ो ॼाण सुञाण वारो माण्हू नाहे छॾियो जंहिंखां रब्बूअ जो ॾस पतो न पुछियो हुजे, पर अञा ताईं रब्बूअ जी का बि ख़बर कान्हे। जेकॾहिं राणीअ खे पनाह लाइ वठी वञे हा न त हुनजो ॾस पतो मिली वञे हा, पर रब्बू त पंहिंजी दिलि में अञा
ॿियो कुझु सोचे राणी खे वठी वियो। रुस्तम खुदा ई न कंदो त को अहिड़ो ॾींहुं ईंदो। पर जेकॾहिं तूं सचो आहीं ऐं रब्बूअ जे मन में अञा बि खोट आहे ऐं इहा सची ॻाल्हि साबित थी, मां तोसां कसम खणी थो चवां, रब्बूअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो, आख़िरी ॾींहुं। अञा साबित कयां? पुट, तोखे शेर खान ऐं जबल जे साथ छॾे अचणु न खपंदो हुयो। जबल अॻु में ई मयारूं ॾींदो आहे त तूं असांजो साथ नथो ॾे। अम्मा मां तोखे अकेलो बि त कोन थो छॾे सघां न हिते। पुट, हिते एॾो खतरो बि न आहे, तूं छो तो हरू भरू मुंहिंजे लाइ एॾो परेशान थिए? खणी जो हिते खतरो कोन्हे, पर पोइ बि मूंखे ॻणती रहे पई, इन करे हिते हलियो आयसि। हाणे दिलि खे इत्मीनान थी वियो, राति रही सुबुह जो वापसि हली वेंदुसि। पुट, शेर खान वारा उते ई हूंदा, ईअं न थिए जो उतां हू निकिरी हलिया वञनि ऐं तूं अकेलो वञी दुश्मननि जे रुख चढ़ी। अम्मा, जेकॾहिं दुश्मननि जे रुख चढ़ी वियुसि त मारे विझंदा न। मौत त हिकु ॾींहुं अचणो आहे न। मां तोखे ॾिसी त जियां पई, ख़ुदा न करे तोखे कुझु थियो न त मां हिकु ॾींहुं बि ज़िंदा न रही सघंदसि। अलाह ईअं न कंदो, तूं परेशान न थी। हिन वक़्तु असां दुश्मननि खे अहिड़ो त क़ाबू कयो आहे जो हू पंहिंजी जान छॾाइण में आज़ुरदा आहिनि। ईअं सम्झ त हू असांजे पोयां न, पर असां हुननि जे पोयां आहियूं। हू असांजे पाछे खां बि छिड़कंदा हूंदा। केॾे त थी ओ साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे, तव्हां असांखे हिकिड़ीअ जाइ ते हिते बंदि कयूं वेठा आहियो। असांखे हिन जाइ खां अॻिते जुड़ण त ॾियो न, को आज़ादी त ॾियो। साईं ख़ुदा जे वास्ते रहम कयो। असां वाइदो थियूं कयूं, वाइदो आहे हवेलीअ खां ॿाहिरि हिकिड़ो कदम बि न रखंदासीं तव्हांजे हुकुम खां सवाइ। पर साईं असांखे हिन जाइ तो त आज़ाद कयो न, वेही वेही कुड़जी पिया आहियूं। साईं ग़लती अरबेली कई ऐं हुनजी सज़ा मूंखे, इहो किथां जो इंसाफ़ आहे साईं? तव्हां ॿिन्ही बाबर खान जी इज़त खे सरेआम बदनाम कयो आहे। मां किथे बि गंद खणी हलण जहिड़ो न रहियो आहे। तव्हां ॿिन्ही जी सज़ा मौत हुजणु घुरिजे, मौत। पर हे मुंहिंजो तव्हांजे मथां रहम आहे त तव्हां ॿई अञा ज़िंदा बीठो आहियो। ओ साईं एतिरी भलाई कई अथव, बसि इहा बि भलाई करे छॾियो। साईं असां दुआ था कयूं त अलाह कंदो तुंहिंजी इज़त ख़ैर सलामतीअ सां मोटी ईंदी। ख़ैरनि सां इज़त मोटी ईंदी, वियल इज़त कॾहिं बि वापसि न मोटंदी आहे। छा मां हुन छोरीअ खे ज़िंदा छॾे ॾींदुसि? न, कॾहिं बि न। जंहिं ॾींहुं बि उहा छोरी मूंखे हथ आई न, त हिन ई घर में खॾ खोटे उनखे मां जीअरो दफ़न करे छॾींदुसि। हुनखे जीअरो दफ़न करी या सिर धड़ खां धार करे छॾी, मां कुझु न चवंदसि साईं। बसि मूं मथां रहम कयो, हाणे त हिते मुंहिंजो दम थो घुटिजे। ठीकु आहे, तव्हां आज़ाद आहियो, तव्हां हिते घुमी फिरी सघो थियूं। बाक़ी जे हवेलीअ खां पेर ॿाहिरि पातो न, त उहो तव्हांजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे। हाणे वली दादा आऊं वञा ई थो, पर अहिड़ी ग़लती न कजां जो सुभाणे वॾेरो ओहो शर कंदी जो तूं मूं खणी हलण जहिड़ो ई कोन रहंदे। जानू वञी चओ पावल खान खे त वलीदाद चयो अथई अहिड़ी छछोर पई कॾहिं बि न कजाए। जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई अथई त घर में खिड़ी तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि, अहिड़ो असर कंदुसि जो पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजी क़िस्मत ते रोईंदो रहंदे, रोईंदो रहंदे। पहिरियों प्यार तो जिंदगी में ना विसरंदो, तो कीअं सम
त मां तोखे विसारे छॾींदुसि। तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहे राणी, ज़िंदगी। न राणी, न, तूं मुंहिंजी आहीं, मुंहिंजी थी रहंदे। रबू, हिन दिल में भी तुझे प्यार जो मंदिर अड़ियल आहे, पर छा कयां, हालातुनि मजबूर करे छॾियो आहे, तॾहिं मां ख़ामोश रहियसि। हींअर त वक़्तु वरी असांजो साथ ॾिनो आहे। छा तूं हिन मौक़े मां फ़ाइदो नथी वठणु चाहीं? जेकॾहिं राणी तो मूंखे चाहियो आहे त मुंहिंजे ॿाहुनि में हली आ राणी। मां हमेशह हमेशह तोखे ज़ालिम ज़माने खां लिकाइण थो चाहियां। अच राणी, अच। ये नथो थी सके। संभाल पाजो पाण खे पुट, संभाल पाजो पाण खे। तूं हट पुरे चाचा। मां ज़माने खे बाहि ॾेई छॾींदुसि जेकॾहिं ईअं थियो त। छा थियो पुट, छा थियो? ख़ैर त आहे न? राणी घर में न आहे ऐं तूं थी चवीं त ख़ैर आहे पुट। ख़ैर छा चओ आहे मां? जॾहिं घर जी इज्जत को पंहिंजो ई दाग़दार करे त ख़ैर छा चओ? मुंहिंजो सौट मुंहिंजी इज्जत सां खेॾे पियो। मुस्तफा! घणो थी वियो, घणो थी वियो। अॻिते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई न त मां तोखे बख़्श कोन कंदुसि तोखे बख़्श। मूंखे तूं भली बख़्श न कर। छा थो चवीं चाचा? जेको घर जी इज्जत सां खेॾे पियो, तोखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार न आहे। दस मां थो ॾियां तोखे एतबार, मां। तमा मूंखे हिन भले साईं जो कसम आहे त जेकॾहिं मुंहिंजो पुटु रब्बू हिन घर जी इज्जत सां खेॾे पियो ऐं इहो साबित थियो त मूंखे हिन भले साईं जो कसम आहे मां पंहिंजे पुट खे पंहिंजनि हथनि सां गोली हणी छॾींदुसि ऐं इहो विसारे छॾींदुसि त हू मुंहिंजो पुटु न निमक हराम जो तुख़ुम हो, तुख़ुम। बस तोखे हिन छोरीअ सां निकाह करणो ई पवंदो, न त हितां तुंहिंजो लाश निकिरंदो, लाश। अमन खान, ही मुंहिंजी भाॼाई आहे, भाॼाई। भाॼाई भेण मिसल हूंदी आहे। तूं मुंहिंजे रक्त जो बुॾो करे वहाए छॾ, उचुम करे छॾ, पोइ बि मां हिन सां निकाह न कंदुसि। बहावल खान, तूं अञा बहावल खान जे कहर खां वाक़िफ़ ई नहीं। तुंहिंजे मथां एतिरो त ज़ुल्म कंदुसि जो तूं पंहिंजी भाॼाई न पर पंहिंजी निकाह बदी ज़ाल अरबैली बि अची मुंहिंजे हवाले कंदे।
तोखे अरे रे ॾिसो था हिनखे एतिरो कुटियो जो मुंहिंजे पुचकारुनि ते कुत्ते वांगुरु पुछ लटकाईंदो अची मुंहिंजे कदमनि में किरे अरे छड़ी दियो चावधीव्या त्या पहिजा परावा पहिजा परावा पहिजा परावा पहिजा परावा इहो सुर घोड़ा वने दिल खे खायो अले छो असांखे नथा हाण